नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ॾहूं मेल मां ख़बर ॾींदा हलूं त ॾहूं मेल लॻ ॻोठ मीर हाजी अब्बास अली खान टालपور में रामो क़ौली जी घरन में सुबुह चुल्हो ॿारण था चणंग उथण सबबि अचानक बाहि लॻी वई। चणंग उथण सबबि क़ौली बिरादरी जा 3 घर सड़ी राख थी विया, जंहिंमें घर जो क़ीमती सामान न्याणियुनि जा अमानत रखियल पैसा पिण सड़ी राख थी विया आहिनि। बाहि लॻण बाद घर अंदर पयल चांदी, क़ीमती सामान, रोक रक़म सभु सड़ी राख थी विया। हिननि अवामी न्यूज़ अॻियां रामो क़ौली ऐं घर वारनि रोईंदे चयो त असां तमामु ग़रीब मिसकीन आहियूं, मज़ूरी करे घर में गुज़र सफ़र कंदा आहियूं। असांजे घर में खाइण लाइ कणिक ऐं ॿियो क़ीमती सामान सभु सड़ी राख थी वियो। असां वटि कुझु बि नाहे रहियो। हिननि तक जे MNA मीर मुनवर अली टालपुर, MPA इलाज रईस नूर अहमद खान बुरगड़ी ऐं वस वारनि खां मदद करण जी अपील कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।